आऊं केॾो न खुश नसीब आहियां जो मूंखे तो जहिड़ो साथी मिलियो। असलम मूं बि कॾहिं न सोचियो हुयो त तोसां मूंखे प्यार थी वेंदो। प्यार त थी वियो ईअं न मुर्ख। बिल्कुलु असलम, प्यार हिकु पाक जज़्बो आहे। ऐं ॿियो त प्यार कबो न आहे थी वेंदो आहे। इश्क पर ज़ोर नहीं गालिब, ये वो आतिश है जो लगाए न लगे और बुझाए न बुझे। तूं त प्यार में शाइर बि थी वे। मुर्ख, जंहिं माण्हू खे प्यार थींदो आहे उहो आसमान में बिना परनि जे उॾामंदो आहे, पर तुंहिंजे भाउ सालार ख़ान खां ख़ौफ़ थींदो आहे त शायदि हू असांजी मुहबत खे तस्लीम न करे। असलम, मां पाण अदा वारनि खे राज़ी कंदसि, बसि न। हाणे अच त हलूं क्लास में। सरमद खान मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, कंहिंसां चङाई कजे ऐं उहा चङाई गिच में न पए त उनखे चङाई न चइबो आहे। यार तूं सॼो ॾींहुं माण्हुनि जूं चङायूं कंदो थो वठी, भला कॾहिं घर घाट जे बारे में कुझु सोचियो अथई? कॾहिं मुंहिंजे बारे में सोचियो अथई त बाबा साईं कहिड़े हाल में आहे? अरे बाबा, कहिड़ियूं तो ॻाल्हियूं कनि। हाणे तव्हांखे नंढड़ा ॿार आहियो जो तव्हांखे वही फीडर पीआरे। बाबा साईं, इंसान जी ख़िदमत करण त ज़िंदगी जो असुलु मक़सदु आहे। मुंहिंजी सिहत बि ख़ल्क़ ख़िदमत जे लाइ आहे। ऐं बाबा, माण्हू पंहिंजे लाइ न जीए पर हमेशह ॿियनि जे लाइ जीए। ऐं मुंहिंजी सिहत माण्हुनि खे कुतुत करण में साईं, छो त असां वॾा आखियो थी माण्हू बचाया। अगरि बूथ सुठो न हुजे न त माण्हू ॻाल्हि सुठी करे, माण्हू वक़्त खे ॾिसी करे पोइ माण्हू ॻाल्हि कंदो आहे, सम्झी? ठीकु आहे साईं, अॻिते आओ इहो महल मुक ॾिसी पोइ कुतुत कंदुसि। बचाया यार, हरू भरू बाबा सां बहस न कंदो कर। बहस त अञा वॾा थींदा चाचे सां सोट। बाबा सालार काफ़ी वक़्त खां पोइ आया पुटु, इहो तव्हांजी का ख़िदमत चाकरी कजे। तव्हां त मुंहिंजे भाउ जा पुट आहियो, सॻा भाइट आहियो। चाचा राणा खान, जंहिं मिल्कियत ते तूं नांग वांगुरु फण कढियो वेठो आई न, उन मिल्कियत मां असांखे हिसो ॾे। हिसो? बाबा छाजो हिसो? कहिड़ो हिसो? बाबा हिसो त तव्हां पीउ जे मरण खां पोइ मूंखां वठी विया आहियो, अञा कहिड़ो हिसो था घुरो? उहो हिसो न ॼण तव्हां असांखे ख़ैरात ॾिनी हुई। सॼी दौलत पाण वटि रखी थोरो हिसो असांखे ॾेई टिड़काए छॾियो। वॾा सियाणा था सम्झो पाण खे। ज़ाहिद, बाबा सां एतिरो तेज़ न ॻाल्हाए, उहो तव्हांजो बि वॾो आहे। सोट, चाचो बिल्कुलु असांजो वॾो आहे, पर वॾनि वारा कम बि करे न, पोइ मञूंसि त असांजो वॾो आहे। अरे ठहियो घणा मुतवर न थियो। वॾे साईं कलाक सां ॻाल्हाइबा, तव्हां त सभई लीका ई नथा छॾिया, कयांव कुतुत। बुढा कम तव्हांजा, सभु बुरायूं तव्हांजे वजूद में। अरे तव्हांजूं चटियूं भरे भरे त मुंहिंजो हे ई हाल थी वियो आहे। छो था कयो अहिड़ा कम? कहिड़ो लाचार आहे तव्हांखे हिननि बुरनि कमु करण जो? अरे तव्हांजो पीउ केॾो न शरीफ़ माण्हू आहे, असांजो केॾो न शरीफ़ ख़ानदान आहे। तव्हां त लॼायो असांखे। अञा तव्हां था चओ त ख़राबु मां आहियां, वरी मथां हिसा था घुरो। कोन्हे को थो हिसा था वठनि पुट। तव्हां मुल्क जा वाली त कोन आहियो न, नई वरी माण्हुनि खे अटो वठी को घर था पुॼायो। जुआ जा अॾा, शराब जा अॾा ऐं इहे समूरी मनशियात जा अॾा, इहे सभु तव्हांजा। अड़े, तव्हां त माण्हुनि मिसकिननि जा नस्ल ई तबाह करे छॾिया ऐं रोज़ु पंहिंजूं रातियूं रंगीन कयो वेठा आहियो। तव्हां बचायो छा आहे? हा साईं, तूं त वॾो समाज सुधारी कहीं। ॻोठ जा कुझु छोकिरा पंहिंजा गॾु करे ऐं पंहिंजे पाण खे सियासतदान न सम्झ। सुभाणे केरु बि वेझो न ईंदो ई सोट। करणु वियो आहे मरी जो लोलो मुंहिंजो हथ ते, केरु वॾे साईं जे वेचो त जिंग बाहूं कपे कुतुत करे छॾियासीं। असां वॾा गुनी माण्हू। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो पुटु सरमद हक़ ते आहे, तव्हां गुरु नाहक ते कोन्हे। जेकॾहिं मुंहिंजो पुटु फांसीअ ते चढ़ी बि वियो न त मूंखे फ़ख़ुरु थींदो, मूंखे कंहिं बि क़िस्म जो अरमान न थींदो। तव्हांखे ही मिल्कियत सॼी लिखी ॾियणी आहे, छो त दादा साईं बाबा जे नाले कई हुई। इन लाइ तमामु जल्दी ईंदुसि ऐं तव्हां खां मिल्कियत जो हिसो वठी रहंदुसि। हलो वठी वञ जाए मिल्कियत जो हिसो।
मोहब्बत व मिल्कियत जे हिस्से वठण वारा अची जा अजा सुभाणे असांजी महिनूं करे वञजाए मिल्कियत जो हिसो थो वठे मुंहिंजो मुंहुं त आहे न हिन मिल्कियत ओबरा सामान सालार खान जे गोदाम ते पहुचायो जी बॉस पूरो सामान सालार जे गोदाम ते रखी आयो सालार ऐं उन जे भाइरनि खे सिर्फ़ मनशियात जे सामान बाबति ख़बर हुजणु घुरिजे बाक़ी ॿियो जेको तबाहीअ वारो सामान आहे उन बाबति उन्हनि खे फुणक बि न पवे छो बॉस जॾहिं सालार असांजो साथ ॾिए थो पोइ उनखे ख़बर छो न हुजे नॉनसेंस नॉनसेंस सलाकू तोखे इहा ख़बर ई कान्हे का जॾहिं सालार हुनजे ॿाहिरि खे इहा ख़बर पवंदी त असांजो कारोबार मनशियात न ऐं मुल्क खे तबाही आणण वारा हथियार आहिनि त हू कॾहिं बि असांजो साथ कोन ॾींदा असां सां बग़ावत कंदा ऐं पंहिंजे वतन सां वफ़ादार हूंदा बिल्कुलु बॉस तव्हांजी ॻाल्हि में वज़न आहे जॾहिं मुल्क जी ॻाल्हि अचे थी हर कोई मुल्क परस्त थी थो वञे बालू दौलत में त अहिड़ो जादू आहे माण्हू पंहिंजो ईमान खपाइण सां गॾु इज़त ऐं गैरत वफ़ादारी बि खपाए था छॾनि बिल्कुलु कोबरा तूं ठीकु थो चवीं बॉस नेठि पंहिंजे मुल्क जो नीमक त मल्हाईंदा न आख़िर हिन ई मुल्क जो त खाइनि था बॉस तव्हां बादशाहनि जा बादशाह आहियो जेको तव्हां चाहींदो सो ई थींदो बिल्कुलु बॉस तव्हां ठीकु था चओ आख़िर नीमक हिन मुल्क जो था खाइनि नीमक त मल्हाईंदा न Yes, yes, Mr. Cobra, you are right. बाक़ी जेको पंहिंजे वतन ऐं धरतीअ सां सचो हूंदो उहो अकेलो ऐं मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारींदो बाक़ी कंहिं बि अमीर या मालदार माण्हूअ जो पंहिंजे वतन सां वफ़ादारी जो सबूत ऐं मिसाल तमामु घटि थो मिले बाक़ी जंहिं वटि गाॾी बंगलो ऐं मिल्कियत हुजे न उहो सम्झो त हू पंहिंजे लाइ थो जिए वतन जे लाइ न तॾहिं त माण्हू मूंखे चवंदा आहिनि त बाकू बादशाह हुआ ऐं बादशाह जी मर्ज़ी आहे जीअं वणेसि तीअं करे इहा हक़ीक़त आहे बॉस तव्हां 100% सही आहियो बॉस हाणे तमामु जल्द ये ख़तरनाक हथियार मुल्क में तबाही आणींदा तबाही तबाही तॾहिं त चवंदा आहिनि तबाकू बादशाह बादशाह ऐं बादशाह खे जीअं वणे तीअं तीअं करे छा थी वियो आहे हिते जे माण्हू जो वतन था ज़हर वापराईंदा मां त इन सॼे इलाइक़े में मैनपुरी गुटको शराब आइस भंग चर्स ऐं जुआ सभु उरूज ते आहिनि उन्हनि खे त को भउ भोलो ई न आहे तॾहिं त उन्हनि जो मन वधियलु आहे त पोइ बि असां ख़ामोश आहियूं अफ़सोस आहे असांजे ज़िंदगियुनि ते माण्हू मरनि था ऐं असां तमाशो था ॾिसूं सरमंद असां तमाशो कोन था ॾिसूं पर मजबूर आहियूं छो त असां आम अवाम आहियूं करे बि छा था सघूं इहो कमु त कानून जो आहे न सरमंद इहे सभु कम वॾनि माण्हुनि जे आशीर्वाद सां था हलनि केतिरा बि वॾा माण्हू ऐं बासर छो न हुजनि पर कानून ऐं अवाम जे आॾो कुझु बि न आहिनि सोशल मीडिया ते ॾिसो था न त कीअं हीणनि जे अॻियां वॾा वॾा बुत किरी था पवनि पर सरमंद उन्हनि मनशियात फुरशनि में तव्हांजा सौट बि शामिल आहिनि हक़ ऐं सच जे रस्ते ते हलंदे जेकॾहिं भाउ बि ईंदो त पोइ उनखे बर्दाश्त कोन कंदासीं पर ही त मुंहिंजा सौट आहिनि सरमंद असां सभु सम्झूं था तुंहिंजो सालार वारनि सां को वास्तो न आहे ॾिठई न फेसबुक ते मूं थोरो लिखियो तुंहिंजे लाइ केॾो मसइलो कयाऊं पर पोइ बि मां लिखंदो रहंदुसि मुड़ंदुसि कोन हिन इलाइक़े में जेके बि बुराई जा कम थियनि था इन्हनि जी निगरानी में थियनि था हाँ सरमंद
इहे समाज लाइ नासूर आहिनि। असांखे ई जिदोजहद करणी पवंदी, तॾहिं इहो नासूर ख़तमु थींदो, न त असांजो सॼो समाज इन बीमारी में वकोड़जी वेंदो। अदा सरमद, असां ॿई ॿाहिरि तव्हां सां गॾु आहियूं। अदा सरमद, ॾींहुं हुजे या राति हुजे, असां तव्हांजे सॾ ते तव्हां सां गॾु हूंदासीं। वाह साईं वाह, तव्हां गॾु हूंदोसि, बाक़ी असां ॼण गॾु न हूंदासीं। बाबा असां हर वक़्तु सरमंद सां गॾु हूंदासीं। ॾींहुं हुजे या राति हुजे, असां तव्हांजे सॾ ते तव्हां सां गॾु हूंदासीं। इहा आहे क़ौमी ॿधी। जेकॾहिं असां सभु गॾिजी पऊं न त पोइ उहे असांजे साम्हूं कुझु बि न आहे। राति हुजे ॾींहुं हुजे, ॾुख हुजे सुख हुजे, असां तोसां गॾु आहियूं सरमंद। हाणे तमामु जल्द हिन इलाइक़े मां क़ानूनी तौरु हिते जेको गंद थिए पियो न, इहो साफ़ु कराइणो। कुर्बान वञाए। मिस्टर शहज़ादा, मिस्टर ओबाया, बाख़बर ज़रियनि खां मालूम थियो आहे त असांजे हिन इलाइक़े में दहशतगर्द तरसियल आहिनि ऐं हुननि जो को वॾो मनसूबो आहे। उहो मनसूबो असांजे शहर ऐं मुल्क खे वॾो नुक़सानु पहुचाइण वारो आहे। सर उहे दहशतगर्द किथे रहियल आहिनि, का ॼाण आहे? सर जेकॾहिं सॼी ॼाण हुजे त असीं उते कार्रवाई करे सघूं। बहरहाल असांखे हर एमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु रहणो आहे। जी बिल्कुलु बहितर सर। ऐं वधि खां वधि होशियारु रहणो आहे त जीअं हू थोरी बि हरकत कनि असांखे उन ई महिल ख़बर पइजी वञे। ओके सर। आचर छा थो ॾिसी? मुर्क, तुंहिंजी मासूमियत थो ॾिसां त तूं केतिरी न मासूम आहीं। चेहरा हमेशा धोखो ॾींदा आहिनि, मतां धोखो खाई वञी। मोहबत में धोखो बि आशिक लाइ एज़ाज़ हूंदो आहे। तूं त सफ़ा मजनू लॻो पियो आहे। मजनू जी बि जाइ न आहे मुर्क। आचर मूंखे ॾाढो ॾुख थियो हुयो जॾहिं ख़बर पई अदा वारा तुंहिंजे भाउ मीरल सां विड़िया आहिनि। मां उन जी तोखां माफ़ी थी वठां। माफ़ी न वठ मुर्क, मां तुंहिंजे करे मुर्क उन्हनि खे माफ़ कयो।
पंहिंजे ॿारनि खे स्कूल नाहे मोकिलणो। जेकॾहिं ॿारनि खे स्कूल मोकिलियो त सम्झो तव्हांजो ख़ैरु नाहे ऐं असांजा वॾा नथा चाहिनि त तव्हांजा ॿार तालीम हासिल कनि। हलो खां पोइ ॿारनि खे स्कूल कोन मोकिलींदासीं। छा ॿारनि खां किताब खसिया विया, न्याणियुनि जे मथां तां पोतियूं लाथी वियूं, नौजवाननि खे धमकायो वियो। इहा वरी कहिड़ी गैंग आहे? अदा सरमद, पहिरियां त अहिड़ो को वाक़ियो कोन थियो आहे। हीअ गलीज़ हरकत कंहिं कई आहे? अदा सरमंद, मूंखे कंहिं वॾे ख़तरे जी भू थी अचे। असांखे हर ख़तरे खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु रहणु घुरिजे, छो त इहा गैंग का आम गैंग न हूंदी। इन जे मथां का वॾी ताक़त हूंदी। हीअ आम ॻाल्हि न आहे, पर हिकु वॾो मसइलो आहे। जेके असांजी तालीम जा दुश्मन आहिनि उहे त कुझु बि करे सघंदा। इन लाइ असांखे का बि हिकमत अमली तयारु करणु घुरिजे। ईअं न थिए जो इहा गैंग वरी ॿी कार्रवाई करे वञे। सरमद साईं, अॻिते लाइ कुझु सोचो। असलम रोशन सही पिया चवनि। अहिड़ी पोस्ट मां बि हलायां थो त अहिड़े क़िस्म जूं वारदातूं थींदियूं थियूं रहनि। आख़िर इन्हनि जे पोयां केरु आहे त जीअं हुननि खे मुंहुं ॾेई सघूं था ऐं अॻिते हू क़दम न खणनि जो असांखे नुक़सानु ॾेई वञे। हा सरमंद, इहे वाक़ई ख़तरनाक साबित थी सघनि था। अॻु में अहिड़ो वाक़ियो कॾहिं बि न आहे थियो। अदा कुझु त पाण खे बि मुड़सी करणु खपे। ईअं न थिए अॻिते कुझु वरी ॿियो कनि जंहिंसां असांजे नंढड़े मासूम ॿारनि खे नुक़सानु न पहुचे। अदा सरमंद, इहो त ग़लति थी रहियो आहे। हा, पहिरियां मां हद जे SHO सां मिलां, ॾिसां त उहो छा थो चए। मुर्क, तूं मुंहिंजे प्यार जो इज़हार करे मूंखे अमीर करे छॾियो। आचर, तुंहिंजे सचे प्यार मूंखे इक़रार करण ते मजबूर करे छॾियो आहे। सजण साईं, तुंहिंजा थोरा तो त मूंखे कर्ज़ी करे छॾियो। प्यार जो कर्ज़ी? हा सोना साईं, प्यार जो कर्ज़ी। सालार वारनि रोकियो आहे, इन करे चुप आहियां ऐं उन्हनि मुंहिंजो ॾाढो बुरो हाल कयो। हक़ सच ॻाल्हाइण खां बसि न कयो। ज़ालिम केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, पर तव्हां हक़ जी ॻाल्हि कंदा कयो, छो त तारीख़ बहादुरनि खे यादि कंदी आहे, बुज़दिलनि खे न। जी मां केरु वॾो माण्हू हुजे पर मां किथर कंदो आहियां, सीनो साहे पियो तव्हां छा कंदा। अचंदी कदनि मां ज़रूरत था कंदा असां वॾा अखियूं ॾींदासूं। ऐं ॻाल्हि ॿुध, सालर वारनि खां न ॾिजे न ॾिजे, इहे पाणी वातरा आहिनि, इहे तोखे कुझु करे कढा। असां वॾा अखियूं ॾींदासीं कुतुर कुतुर करे अचनि। ऐं हिननि जा जेके कारा कतूं अथनि न, इहे फेसबुक ते पधिरा कर, तॾहिं तोखे दुनिया सलाम कंदी। अख बि मां तोखे छॾंदो आहे। बिल्कुलु बचाया,
आईंदा मां फेसबुक ते ज़रूरु लिखंदुसि पोइ भली ज़ालिम केॾो ज़ुल्म छो न कनि पर ज़ालिम खे ज़ालिम लिखंदो रहंदुसि ओ ईअं जान जा पुत हिते रखी न दादनि खां नाहे ॾिनो दादनि सां मुआदो करिणो आहे ऐं हिननि खे ॿुधाइणो आहे त सच में वॾी ताक़त आहे ऐं कूड़ हमेशह सच जे अॻियां झुकंदो आहे। बचाया मीरल सां मां हाणे हर वक़्तु गॾु हूंदसि ॾिसां त दुश्मन हिन खे हथु लाहे ॾेखारीनि त उहे हूंदा या मां हूंदसि। बिल्कुलु मीरल असांखे हितां बुराई जो ख़ात्मो करिणो आहे उन लाइ छो न असांजी जान हली वञे तॾहिं बि परवाह न आहे हक़ जी ॻाल्हि कई आहे ऐं कंदा रहंदासीं पोइ छो न असांजे गिचर में तोक पराया वञनि। असां हिकु सिंधी क़ौम आहियूं जेका हर महाज़ ते हक़ ऐं सच ॻाल्हाइण ॼाणूं था। हा सरमंद मीरल मुंहिंजो यार आहे हिन सां हर वक़्तु मां बि गॾु हूंदो आहियां। मीरल त बुरे खे बुरो चयो आहे का ग़लति न आहे चयो जंहिं ते सालार वारनि खे चिड़ थी लॻे जेकॾहिं इज़त एतिरी प्यारी अथनि त बुरा कम छो नथा छॾनि। मीरल तो जड़े बहादुर साफ़ी ते असांखे नाज़ आहे तूं हक़ सच जी ॻाल्हि कंदो रह असांजो साथ तोसां आहे। अव्हां जे साथ ॾियण जूं महिरबानियूं भाउ जेकॾहिं अव्हां जो साथ रहियो त आऊं बिल्कुलु लिखंदुसि। हमेशह सच जे हेठां झुकियल हूंदो आहे इहा तोखे ख़बर हुजणु घुरिजे। समझ हलो दे थी दे अचो माफ़ कयां क़िस्मो तोखे पातो लांदो माफ़ बाकू बादशाह तव्हां असां सां निभाईंदा अचो पोइ ॾिसो असीं छा छा नथा करियूं तव्हांजे तॾहिं त सालार तो जहिड़े सियाणे माण्हू ते असां एतबार कयो आहे त पोइ असां बि पाण मल्हायूं पिया बाकू बादशाह। बाकू बादशाह तव्हां रुगो पैसो ॾींदा रहो हर तरह जो कमु तव्हांखे करे ॾींदासीं माण्हू मारायो धरती खपायो उन सां असांखे को बि मतिलबु न आहे। असांजो इहो ई मक़सदु आहे त तव्हां अखियुनि हूंदे अंधा कननि हूंदे बोड़ा ऐं ज़बान हूंदे गूंगा हुजो। पोइ ॾिसो त दौलत जी देवी तव्हां ते केतिरी महिरबानी थी थिए इहो तव्हांजे वहम गुमान में बि न हूंदो तव्हां सोचियो बि न हूंदो इहो। बाकू बादशाह दौलत जी बरसाति कंदा रहो त पोइ असां गूंगा बि थींदासीं ॿोड़ा बि थींदासीं ऐं अंधा बि थींदासीं छो त चवंदा आहिनि ईसा पीर न मूसा पीर सबसे बड़ा है पैसा पीर। सालार खान जंहिं ते बि बादशाह महिरबानी थींदो आहे उन खे अॾे छॾींदो आहे उन्हनि जा घर सवला करे छॾींदो आहे छा सम्झई। ओके पोइ डन सालार खान डन बाकू बादशाह। तॾहिं त चवंदा आहिनि त बाकू बादशाह आहे बादशाह ऐं बादशाह जी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं करे। हबीब साहब तव्हां जहिड़ा बहादुर पुलिस ऑफिसर जेकॾहिं हिन महकमे में हूंदा तॾहिं ई असांजे इलाइक़े में अमन अमान क़ाइमु थी सघे थो। सरमद साहब मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे मां जंहिं बि हद में रहां उते अमन अमान क़ाइमु रखां। तमामु बहितर सोच आहे हबीब साहब तव्हांजी पर हबीब साहब असांजे इलाइक़े में का अहिड़ी गैंग आई आहे जेका नंढनि मासूम ॿारनि खां किताब खसे थी ऐं नियाणे जे मथां तां पोतियूं बि लाहिनि था नौजवाननि खे तालीमी इदारनि ॾांहुं वेंदे धमकाइनि था ऐं ॿियो साईं असांजे हिन पूरे इलाइक़े में मंशियात जो आधार बि वधी वियो आहे। सरमद साहब बिल्कुलु मां इन मसइले खां ख़बरवार आहियां ऐं मुंहिंजी टीम जा ऑफिसर उन्हनि जी ॻोल्हा में आहिनि तमामु जल्द उहे ॾोहारी हवालात में हूंदा। असलम छा तोखे मुंहिंजी यादि न आहे ईंदी जो एतिरनि ॾींहंनि खां पोइ मिलंदो आहे। मुर्ख तुंहिंजी यादि तॾहिं अचे जॾहिं तूं मूंखां विसरियल हुजी महबूब त आशिकनि जी दिलि में रहंदा आहिनि। इहे ई ॻाल्हियूं करे त मूंखे चुप कराए छॾींदो हुई भला ॿुधाए एतिरा ॾींहं किथे गुम हुए। मुर्ख ॻोठ में कुझु मसइला हुआ जंहिंजे करे कुझु ॾींहं कोन अची सघियसि। असलम कसम सां जे तोखे नाया ॾिसंदी न सॼी दुनिया बेरंग लॻंदी आहे। मुर्ख मूंसां बि साॻी हालत आहे जेका तोसां। ही छा मुर्ख त असलम सां प्यार थी करे त हाणे मूंखे पंहिंजी दिलि
पलणी पवंदी छो त सूरज जी मेहंदी नाहे लॻंदी। मुर्शिद अॼु त को माण्हू ई कोन आहे, बुख मरी वेंदासीं, सिगरेटनि जेतिरा त पैसा कोन्हे। खलीफ़ा जी मुर्शिद। असांजे मुल्क में माण्हुनि खे डॉक्टरनि जी घटि भोपनि जी वधीक ज़रूरत आहे। बेशक मुर्शिद साईं बेशक। असां ॾे पढ़ियल लिखियल माण्हू थोरे इहे ॿारहाड़ी जा ॼट ई त अचनि था। हूं बि असांजे मुल्क में शौर कहिड़ो आहे, जे ॿुधनि था न फलाणो फ़क़ीर ज़ोरा, पोइ माण्हुनि जूं कतारूं थियूं लॻियूं वञनि। पर इन्हनि अबोज माण्हुनि खे इहा ख़बर नाहे त करण वारी ज़ात अलाह जी आहे। असां त मिड़ई पंहिंजो पेट गुज़र था कयूं। हू लाला